नाज़रीन, काज़ी अहमद में इस्लामाबाद खां आयल औरत आमना बीबी तां चांडिया बिरादरी जी बिंदुरिन में छिकताण खां पोइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था ज़ुल्फ़कार अली टावरी जी रिपोर्ट। काज़ी अहमद लागोट शकल चांडियो में इस्लामाबाद खां आयल औरत आमना बीबी तां चांडिया बिरादरी जे बिंदुरिन में छिकताण जो सबब औरत आमना बीबी सलीम चांडियो, माशिक चांडियो ऐं ॿियनि औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते उन्हनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो है, मेरी बेटी जब मुझे मिली, जब मुझे तलाक हुई तो वो 8 महीने की थी, 7-8 महीने की। फिर वहाँ से जब दूसरी जगह मेरी शादी हो रही थी तो उन लोगों ने ना झगड़ा फसाद किया, फिर पर्चा हुआ और अगवा का केस कर दिया था मेरे अब्बू के ऊपर कि इसने हमारी बेटी अगवा की, छोटी मानो नाहिल। तो वहाँ से यह ना कि मैंने नहीं दे रही थी, मेरे अब्बू मुझसे लड़े कि दे दे बेटी, मैं नहीं लड़ी, बेटी मैंने नहीं दी। तो फिर वहाँ से जो ना मुझे मेरी मम्मा ने निकाल दिया था रात को कि तू दारुल इमाम में चली जा। जैसे ही मैं दारुल इमाम में गई, 8 दिन में रही हूँ दारुल इमाम में इस्लामाबाद। तो वहाँ मेरा केस नहीं, उन्होंने कहा कि केस तुम्हारा नहीं होगा, जाके वकील करो। वकील के मैंने अब्बू को कॉल करी, वकील के पैसे मांगे तो अब्बू ने मुझे कहा कि तुझे मैंने लादवा कर दिया, जिस दिन तू निकली उसके दूसरे दिन ही मैं कोर्ट में जाके तेरा ख़त्म कर दिया। ही नारी आई है इस्लामाबाद का, जेका शुरू 10 महीना पहिरियां जेका आई, जेका अली जान चांडे सां मोबाइल ते ॻाल्हाईंदे। इन्हनि जी कराची में आई पहिरियां, पोइ कराची हू सिक्योरिटी गार्ड में कमु कंदो हो ऐं पोइ हुनखे जेको जला मस्जिद वठी आयो ही उते रहिया। पोइ हिन सां जेको निकाह वग़ैरह कई, महीने ॾेढ खां पोइ शकल चांडियो वरी हिनखे वठी आयो। पोइ ही नाराज़ी घरां वेही पे। पोइ हिन जी जेका ससु हुई उन मूंखे जो तव्हां पंहिंजे घर में हिनखे पनाह ॾियो। असां हिनखे पंहिंजे घर में विहारियो। पोइ मां अली जान जे चाचनि वटि सभिनि वटि ऐं ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खे मूं चयो मुंहिंजो वाह हीअ शइ हुननि जी आहे ऐं हीअ जेका हिनखे पंहिंजो राज़ी करे ही वठी वञनि। आमना बेबी असां वटि पनाह वरिती, उन खां पोइ असां ते कूड़ियूं FIR थियनि थियूं, नाइजाइज़ियूं थियनि थियूं। असांजा माण्हू धकी कया विया आहिनि, उहे हींअर नवाब शाह हॉस्पिटल में दाख़िल आहिनि। पुलिस असांजी का बि FIR, का बि NC वग़ैरह का बि दाख़िल नथी। धुर मोहम्मद हसन चांडियो, रमज़ान चांडियो, अली जान चांडियो, अली शेर ख़ान, रमज़ान, शबीर, माशूक, इहे असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था। सुबुह असांजे घरनि में घिड़ी करे असांजा माण्हू ज़ख़्मी कया अथनि, असां सां नाइजाइज़ी कनि था। असांखे उन्हनि मां ख़तरो आहे, असांखे इंसाफ़ खपे। ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।